الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: قل هل يستوي الذين يعلمون والذين لا يعلمون إنما يتذكر أولو الألباب. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला हिन आयत जे अंदर इल्म वारे ऐं अणपढ़े माण्हूअ जो मिसाल ॾेई करे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि। अल्लाह ताला पुछा करे फरमायो आहे छा अहले इल्म ऐं जंहिं वटि इल्म कोन्हे छा उहे बराबरि आहिनि? माना आलिम ऐं जाहिल बराबरि आहिनि। दुनियावी इल्म जंहिं वटि आहे ऐं ॿियो वरी बिल्कुलु इल्म खां महरूम आहे, जाहिल आहे, छा इहे ॿई बराबरि आहिनि? यकीनन न। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब। नसीहत इन्हनि ॻाल्हियुनि मां सिर्फ़ु अकुल वारा पिराईंदा। माना मालूम थिए थो त इल्म जो ताल्लुक़ अकुल सां आहे। जंहिं माण्हू वटि इल्म अचे ऐं अकुल बि हुजे, इल्म ऐं अकुल ॿई जंहिं जॻह ते मिलंदा, कमाल इल्म पोइ ॾेखारींदो। ज़ाहिर आहे जंहिं माण्हू वटि अकुल कोन्हे, एतिरो सियाणो होशियारु कोन्हे, त उहो ओॾो वॾो इल्म बि न पिराए सघंदो। अकुल हूंदुसि इल्म बि पिराईंदो। इल्म ऐं अकुल ॿई गॾु थींदा त कमाल बि ज़ाहिर थींदो। दुनिया जे अंदरि वल्लज़ीन ऊतुल इल्म दरजात, अल्लाह से फरमायो आहे इल्म जे अंदरि वॾा रुतबा रखियल आहिनि। जेके इल्म पिराईंदा आहिनि उन्हनि जा रुतबा ऐं दर्जा बि दर्जे बदर्जे थींदा आहिनि। जंहिंजो इल्म तक़वा वॾी, उनजो दर्जो बि वॾो। खोड़ सारा अहिड़ा मिसाल दुनिया में मौजूदु आहिनि। इल्म अकुल सां जॾहिं गॾिजी करे दुनिया में रहियो आहे त उन पंहिंजा कमाल ॾेखारिया आहिनि। थोरो मिसाल ॾींदो वञा। पुराणे ज़माने में हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ो आलिम हो, ग़ालिबन मौलाना अब्दुल हई रहमतुल्लाह अलैह हुन जो को नालो हो, या मूंखां नालो विसरी वियो आहे। बहरहाल ज़बरदस्त आलिम हो। उन वटि हिकिड़ो मुरीद आयो, जमाती। उन अची सुवाल कयोसि त साईं फलाणो माण्हू जेको आहे न, उहो ॾाढो मूंसां हर ॻाल्हि में इख़्तिलाफ़ थो रखे, मुंहिंजे हर मामले में टंग थो अड़ाए, हर मसइले में मुंहिंजे लाइ रुकावट थो बणिजे, मुंहिंजे रस्ते ते कंडा थो उछलाए। पोइ बुज़ुर्ग सॻोरो सम्झी वियो त हे बार बार उनजी शिकायत कंदो ईंदो आहे, माना मूंखां इजाज़त थो वठे त मूंखे मोकिलिजो त मां बि ओहिड़ो जवाबु ॾियां। माना हू जेकॾहिं मूंसां इख़्तिलाफ़ थो करे त मोकिलिजो त मां बि मोट ॾियांसि। हू जेकॾहिं मुंहिंजे रस्ते में रुकावट थो बणिजे, इजाज़त ॾियो त मां जवाबु ॾियांसि। मुंहिंजे रस्ते में कंडा थो उछलाए त मां बि कंडा उछलायांसि। तव्हां झलियो था तॾहिं मां चुप आहियां, न त घणो कुझु कयांसि। पोइ बुज़ुर्ग जॾहिं सम्झी वियो त हे मूंखां इजाज़त थो वठणु चाहे, उन बुज़ुर्ग हिकमत भरियो जवाबु ॾिनसि। इल्म ऐं अकुल गॾु आहिनि त कमाल ॾिसजो कहिड़ो आहे। उन बुज़ुर्ग चयोसि त बाबा जेकॾहिं तूं बि न हुनजे आॾो कंडा उछलाईंदे त यार पोइ सॼी ज़मीन कंडनि सां भरिजी वेंदी, माण्हुनि खे घुमण ई दुश्वार थींदो, परेशानी थींदी। तंहिंजे करे हो कंडा थो उछलाए त तूं उहे कंडा परे कंदो, तूं कंडा न उछलाइजां, सॼी ज़मीन में त कंडनि सां भरिजी वेंदी। हिकमत भरियो जवाबु ॾिनोसि त हुनजो कंधु शर्म खां हेठि थी वियो। त मां पुछणु पियो चाहियां त मूंखे बि मोकिलिजो त जवाबु ॾियां। जवाबु अहिड़ो मिलियो हिकमत सां, जंहिं मां सम्झी वियो त माना मूंखे ईअं करिणो कोन्हे। अञा ॿियो मिसाल ॾियां। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में हिकिड़े माण्हूअ पंहिंजा पैसा दिरहम दीनार कंहिं कलीअ में विझी ऐं कंहिं जॻह ते पूरिया। पुराणे ज़माने में ईअं थींदो, किथे किथे पूरींदा, दीवारनि में, छतनि में, ज़मीन में, वणनि जे पाड़ में पूरींदा। हिकिड़े हमरा ईअं किथे रखियो पूरे, पोइ हिन खां विसरी वियो। काफ़ी वक़्तु गुज़रियो, यादि करण जी कोशिशि कई पर हिन खां विसरी वियो। वक़्तु घणे गुज़रण जे करे ॻोल्हींदे ॻोल्हींदे, यादि कंदे 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 वक़्तु गुज़रियोसि, हिनखे यादि न पियो पए ऐं पैसे जी ज़रूरत बि हुयसि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि आयो, चवणु लॻो त हज़रत मां पैसा कंहिं जॻह ते दफ़न कया, पोइ मूंखे यादि नथा पवनि, अलाए किथे जमा कया।
इमाम साहब फरमायुसि त पोइ इहो को फ़िक़ही मसइलो आहे छा जो मां तोखे ॻोल्हे ॾियां या मूंखे ख़बर पवंदी छा? ॾस तोखे हिकिड़ो ॾियां थो, उन ॾस ते अमल कंदे त लभी वेंदई। चईंसि हीअं कर, अॼु राति नफ़िली नमाज़ शुरू करे, सॼी राति नफ़िल वञी पढ़। हिन चयो त ॾाढो सुठो, नफ़िलनि पढ़ण सां जेकॾहिं पैसा मिली वञनि, राति जो नफ़िल पढ़णु शुरू कयईं। हिकिड़ो नफ़िल, ॿियो नफ़िल, टियों नफ़िल, ईअं अधु राति हिनजी गुज़री वई नफ़िल पढ़ंदे। नफ़िल पढ़ंदो रहियो त हिनखे यादि पइजी वई यार फलाणे जाइ ते पैसा पूरिया। जीअं यादि पियुसि उहो नफ़िल पूरो करे उन ई वक़्तु वञी करे उते खोटे में पैसा कढियईं। सुबुह जो आयो इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह वटि, साईं तव्हां जेका तदबीर मूंखे ॿुधाई न उहा ॾाढी फ़ाइदेमंद साबित थी। चई कीअं? चई मां अधु राति नफ़िल पढ़ियमि त मूंखे पैसा यादि पइजी विया, मां पंहिंजा खणी आयुसि। इमाम साहब फरमायुसि, अड़े सादा, मां त तोखे तरीक़ेकार ॾिसियो सिर्फ़ु हिन जे करे त शैतान तोखे सॼी राति नफ़िल पढ़णु न ॾींदो। शैतान सॼी राति तोखे नफ़िल पढ़णु न ॾींदो। नफ़िल पढ़ंदे त अलाह ताला वटि तुंहिंजो वॾो दर्जो बुलंद थींदो। शैतान इहा ॻाल्हि कोन पसंदि कंदो, अध में ई तोखे यादि ॾियारींदो। शैतान जी वॾी इहा चाल हूंदी आहे, निमाज़ में ॻाल्हियूं यादि ॾियारींदो आहे जेके सॼो ॾींहुं यादि न हूंदियूं आहिनि, त तोखे उहा यादि ॾियारई। सादा पोइ अलाह ताला जो शुक्रिया अदा करी आहे, राति जो बक़ाया हिसो बि नफ़िल में गुज़ारी आहे न, त शैतान जो मुंहुं त कारो थिए आहे, पर उहो तोखे दसे वियो। इहो हिकमत भरियो जवाबु। त अहिड़ी तरह सां इल्मु ऐं अकुल जंहिं जॻह ते गॾु थींदा, कमाल इल्म जो को ज़ाहिर थींदो आहे। ईअं ॿियो मिसाल ॾियां हिकिड़ो, पुराणे ज़माने में सैयद शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह ताला अलैह गुज़रियो आहे। वॾो इस्लाम जो हीरो सरबुलंद माण्हू हो। उन हिकिड़े माण्हूअ खे मुआशरे में मसइलनि जे इख़्तिलाफ़ बाबति सम्झाइण ख़ातिर हिकिड़े आलिम सबूरे खां पुछो माण्हुनि जे साम्हूं, साईं हिकिड़ो माण्हू क़ुरान पाक जी तिलावत थो करे, हेठि वेठो पाण ज़मीन ते तख़्तीअ ते टेबल ते क़ुरान शरीफ़ रखियो अथई, तिलावत थो करे, ॿियो माण्हू हुनजे भरिसां अची करे कुर्सीअ ते वेही थो रहे, पेर हेठि लड़काए। साईं इहो इन जे लाइ जाइज़ आहे? त हुन मोल साहिब चयो त न बाबा, बेअदबी आहे। पोइ वरी ॿियो सुवालु कयईंसि, साईं इहो साॻियो ई माण्हू जेकॾहिं हिते भरिसां पाण उथी बीही रहे, हिकिड़ो माण्हू तिलावत थो करे, टेबल ते क़ुरान शरीफ़ पियो अथसि, पाण हेठि वेठो आहे, ॿियो माण्हू हुनजे भरिसां अचे बीही थो रहे, त पोइ भला इहो हुनजे लाइ जाइज़ आहे? चई हिन में त को हर्ज ई कोन्हे। चए पोइ कुर्सीअ ते वेठो हो, पेर त वरी बि हेठि हुयसि, पोइ हुन में कहिड़ो हर्ज हो जो बेअदबी हुई? ॻाल्हि सम्झण जी आहे। जेकॾहिं पेरनि जो हेठि या मथे हुजणु मसइलो आहे त कुर्सीअ ते वेठो हो त बि पेर हेठि हुयसि, जे बीठो आहे त बि पेर हेठि आहिनि, त बि पेर हेठि आहिनि, पेर त ॿिन्हिनि सूरतुनि में हेठि आहिनि। पोइ बेअदबीअ जो मसइलो कीअं पैदा थियो? छा बेअदबीअ जो तालुक़ु पेरनि सां आहे या बेअदबीअ जो तालुक़ु गोॾनि खां मथे पूरे जिस्म सां आहे? जेकॾहिं गोॾनि जो तालुक़ु पूरे जिस्म सां आहे त जिस्म त कुर्सीअ ते बि मथे हुयो, बीठो आहे त बि मथे आहे। जेकॾहिं पेरनि जो तालुक़ु बेअदबीअ सां आहे, पेरनि जो तालुक़ु बेअदबीअ सां आहे, कुर्सीअ ते वेठो त बि पेर हेठि, जे बीठो आहे त बि पेर हेठि, बेअदबी कहिड़ी ॻाल्हि में आहे? मोल साहिब मुंझी वियो। हाणे जॾहिं इल्मु ऐं अकुल ॿई गॾु थींदा आहिनि, मसइलो हल पोइ थींदो आहे, कमाल इल्मु पोइ ॾेखारींदो आहे। चईंसि बाबा, अदब ऐं बेअदबीअ जो तालुक़ु उर्फ़ आम सां आहे। असांजे उर्फ़ में क़ुरान पाक खां मथे थी करे वेहणु जेकॾहिं बेअदबी आहे त उनखे बेअदबी लेखिबो, पर क़ुरान पाक पियो आहे ऐं माण्हू मथे पाण बीठो आहे, उनखे बेअदबी नथो लेखियो वञे उर्फ़ आम में, त इहा बेअदबी न आहे। माना अदब जो तालुक़ु उर्फ़ आम सां आहे। उर्फ़ आम में हिकिड़ी शइ बेअदबी आहे, हिकिड़ी शइ अदब आहे। त बेअदबी उर्फ़ आम सां तालुक़ु रखे थी। उर्फ़ आम खे शरीयत बाक़ाइदगीअ सां लिहाज़ रखियो आहे। जीअं कंहिं महफ़िल में कंहिं आलिम कंहिं बुज़ुर्ग जे मजलिस में, जीअं हे दर्स थो हले, मुक़दस हिकिड़ी मजलिस आहे, हिते पेर ढिघा करे वेहणु बेअदबी आहे, पर को मरीज़ हुजे त पोइ साॻा ई पेर ढिघा करे वेहंदो, हुनजी जंग चिॿी नथी थिए, मालूम त हुन सां मजबूरी आहे, मजबूरी आहे त बि इजाज़त आहे। पर जेकॾहिं सच पचो इन ई महफ़िल में कोई अहिड़ो मजबूर आहे जो आलिम हेठि वेठो आहे दर्स ॾियण वारो, कोई कुर्सीअ ते वेठो आहे, मजबूरी आहे त बि ठीकु आहे। माना मालूम थियो त अदब ऐं बेअदबीअ जो तालुक़ु उर्फ़ आम सां आहे। शरीयत हिनखे मुंझाए करे बेकार न बनायो आहे। त बिल्कुलु अहिड़ी तरह सां इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह
हिकिड़ो माण्हू इमाम साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे झंग में फरमाई बयाबान में बरपट में वियुसि, पोइ मूंखे पाणीअ जी ज़रूरत पई पर मूं वटां पाणी खुटी वियो। ॾिठुमि त हिकिड़ो हारी थो अचे, उन वटि चमड़े जी नंढी मशकीज़ी आहे, उन में पाणी आहे। चयोमांसि यार पाणी थो खपे, पाणी पिया। चई त हीअ मशकीज़ी तोखे ॾींदुमि, 1.5 लीटर जेतिरी आहे, 5 दिरहम वठंदोमांइ। चईसि 5 दिरहमनि में पाणी ॾींदे? मुफ़्त जो पाणी त जे मां पंधु कंदुसि थोरो अॻिते त मूंखे खूह तां मिलंदो, शहर मां मिलंदो, ॻोठ मां मिलंदो। चईसि न तोखे खपे थो, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां 5 दिरहमनि में ॾींदुसि। इमाम साहब 5 दिरहम हुनखे खणी ॾिना, कढी ॾिना। पाणी वरितई हुनखां, पाणी पीतई जेतिरी ज़रूरत हुई, ॿियो पाणी पाण वटि रखियईं। पर इमाम साहब खे पैसनि जी ज़रूरत सख़्तु हुई, जाॾे वञे पियो पर इहा अमानत तौर ते कारोबार जा पैसा हुनखे ॾियणा हुयसि, उहे हुनजा खयूं पियो वञे। हाणे 5 रुपया खोटा, कहिड़ी तदबीर करे त उहे 5 रुपया वरी वापसि करे, जेका जाइज़ बि हुजे, हलाल बि हुजे। इमाम साहब हुनखे फौरन चयो त मूं वटि सतूं आहिनि, तूं बि पंधु करे आयो आहीं, इलाही तोखे बुख लॻी हूंदी, सतूं खपनि खाईंदे? त हुन चयोसि हा, पर ॾींदे घणे न? चईसि फ्रीअ खा, फ्रीअ। पोइ सतूं VIP ज़ैतून जे तेल में भुॻल हुआ, हुनखे जो ॾिनई त हुन खाई ढब ते करार कयो, ऐं ख़ुश्क हूंदा आहिनि सतूं, उहे जो खाधई त हिनखे वरी सख़्तु उञ लॻी, साॻियो ई पाणी इमाम साहब खां घुरियई। इमाम साहब चयोसि पाणी साॻियो ई आहे, मां हिन मां पीतो आहे। पहिरियां तूं जीअं मुंहिंजी ॾेती लेती थी 5 दिरहमनि में पाणी हुयो 1.5 लीटर, हाणे थी वई आहे 1 लीटर, 1 लीटर जा पैसा 5 दिरहम ॾे त ॾियां। हुनखे सख़्तु उञ लॻी, साॻियो लीटर पाणीअ जो हुनखे ॾिनई, 5 दिरहमनि में वापसि वरितईंसि। चईंसि हाणे जेसिताईं मां पुॼंदुमि तेसिताईं मूं वारी उञ कूत पूरो थी वियो आहे, तेसिताईं पूरी थी वेंदी। त इहो इल्मु ऐं अकुल जाइज़ ऐं नाजाइज़ ॿई शयूं उन वक़्तु कमाल ॾेखारींदो आहे जंहिं वक़्तु इंसान वटि इल्म सां गॾोगॾु अकुल हुजे, कमाल पोइ ज़ाहिर थींदो। अहिड़ियूं सूरतूं काफ़ी सारियूं हूंदियूं आहिनि, तव्हां पाण उन्हनि ते क़यास करे जाइज़ ऐं नाजाइज़ न सम्झिजो, उहे मसइला असां खां पुछिजो ज़रूरु। ईअं न त पंहिंजे मर्ज़ी हिकिड़ी शइ खे ॿिए शइ ते क़यास करे जाइज़ खे नाजाइज़ कयो, नाजाइज़ खे जाइज़ करे वियो, ज़रूरु पुछी करे पोइ मसइला हल कजो। अल्लाह ताला तव्हां असांखे ॿुधण सां गॾु अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दअवाना